मेहड़ मां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद महेसर जी रिपोर्ट मुताबिक़ 11हीं ऐं 12हीं क्लास जे सालियाने पेपरनि दौरान सख़्त गर्मी, सेप्को पारां हथरादू लोड शेडिंग, इम्तिहानी मर्कज़ में गर्मी ऐं बिजली न हुजण सबबि 3 शागिर्द बेहोश थी विया। बेहोश थियल शागिर्दनि में अली दोस्त चांडियो, राजा डेरो ऐं अता मोहम्मद शामिल आहिनि, जॾहिं त हिकु शागिर्द जी हालत ख़राब हुजण करे एम्बुलेंस जे ज़रिए उन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कॉलेज जे शागिर्दनि दाहिने चयो त मौसमी हालतुनि जे करे गर्मी शदीद आहे। सेप्को वारा इम्तिहान दौरान लाइट बंदि कनि था, जंहिं सबबि इम्तिहानी मर्कज़नि में शागिर्द बेहोश थी वञनि था। होॾां त हल्के अस्पताल मेहर जे एमएस पारां कॉलेज में डॉक्टरनि जी टीम मुक़ररु करे शागिर्दनि खे ORS समेत ज़रूरत वक़्ति तिबी इमदाद फ़राहम कई वई। मेहड़ मां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद महेसर जी रिपोर्ट मुताबिक़ 11हीं ऐं 12हीं क्लास जे सालियाने पेपरनि दौरान सख़्त गर्मी, सेप्को पारां हथरादू लोड शेडिंग, इम्तिहानी मर्कज़ में गर्मी ऐं बिजली न हुजण सबबि 3 शागिर्द बेहोश थी विया। बेहोश थियल शागिर्दनि में अली दोस्त चांडियो, राजा डेरो ऐं अता मोहम्मद शामिल आहिनि, जॾहिं त हिकु शागिर्द जी हालत ख़राब हुजण करे एम्बुलेंस जे ज़रिए उन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कॉलेज जे शागिर्दनि दाहिने चयो त मौसमी हालतुनि जे करे गर्मी शदीद आहे। सेप्को वारा इम्तिहान दौरान लाइट बंदि कनि था, जंहिं सबबि इम्तिहानी मर्कज़नि में शागिर्द बेहोश थी वञनि था। होॾां त हल्के अस्पताल मेहर जे एमएस पारां कॉलेज में डॉक्टरनि जी टीम मुक़ररु करे शागिर्दनि खे ORS समेत ज़रूरत वक़्ति तिबी इमदाद फ़राहम कई वई। मेहड़ मां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद महेसर जी रिपोर्ट मुताबिक़ 11हीं ऐं 12हीं क्लास जे सालियाने पेपरनि दौरान सख़्त गर्मी, सेप्को पारां हथरादू लोड शेडिंग, इम्तिहानी मर्कज़ में गर्मी ऐं बिजली न हुजण सबबि 3 शागिर्द बेहोश थी विया। बेहोश थियल शागिर्दनि में अली दोस्त चांडियो, राजा डेरो ऐं अता मोहम्मद शामिल आहिनि, जॾहिं त हिकु शागिर्द जी हालत ख़राब हुजण करे एम्बुलेंस जे ज़रिए उन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कॉलेज जे शागिर्दनि दाहिने चयो त मौसमी हालतुनि जे करे गर्मी शदीद आहे। सेप्को वारा इम्तिहान दौरान लाइट बंदि कनि था, जंहिं सबबि इम्तिहानी मर्कज़नि में शागिर्द बेहोश थी वञनि था। होॾां त हल्के अस्पताल मेहर जे एमएस पारां कॉलेज में डॉक्टरनि जी टीम मुक़ररु करे शागिर्दनि खे ORS समेत ज़रूरत वक़्ति तिबी इमदाद फ़राहम कई वई।